बख्शापुर वेझो घर ते मुबैना दस्ती बम हमले के नतीजे में पसंद जो परिणो कंदड़ नारी मारिजी वई। मुबैना दस्ती बम हमले में नारी ज़ुबैदा थड़े ते दम ॾिनो। संदसि मुड़ुसु ज़ाहिद भंगवार ज़ख़्मी थी पियो। ज़ाहिद नवाबशाह वासिन ज़ुबैदा बिरोही सां कुछ महीना अॻु पसंद जो परिणो कयो हो। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ ॿुढो भंगवार में इहो वाक़ियो पेश आयो आहे। इन मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। बख्शापुर वेझो घर ते मुबैना दस्ती बम हमले के नतीजे में पसंद जो परिणो कंदड़ नारी मारिजी वई आहे। मुबैना दस्ती बम हमले में नारी ज़ुबैदा थड़े ते दम ॾिनो। संदसि मुड़ुसु ज़ाहिद भंगवार ज़ख़्मी थी पियो। ज़ाहिद नवाबशाह वासिन ज़ुबैदा बिरोही सां कुछ महीना अॻु पसंद जो परिणो कयो हो। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ ॿुढो भंगवार में इहो वाक़ियो पेश आयो आहे। इन जी वधीक जांच करे रहिया आहियूं। वाक़े जा वधीक तफ़सील मालूम कयो था बख्शापुर मां टाइम न्यूज़ के रिपोर्टर मुकेश कुमार करेवाल का। मुकेश, छा अपडेट्स आहिनि इन बाबति? जी बिल्कुल, बख्शापुर थाने जी हद ॻोठ ॿुढो भंगवार में घर अंदर सुतल ज़ाल मुड़ुस मथां नामालूम माण्हुनि जो मुबीना दस्ती बम सां हमलो कयो वियो। हमले सबबि खट ते सुतल 20 वरनि जी ज़ुबैदा ख़ातून मौके ते मारिजी वई, जॾहिं त 22 वरनि जो मुड़ुसु ज़ाहिद भंगवार सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतलाबाद हज जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला नारी जी लाश के पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान ज़ाहिद हुसैन भंगवार के गणती जोगी हालत में रमियार खान जे अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। मक़तूला नारी जी ज़ुबैदा ख़ातून जे सहुरे ऐं ज़ाहिद हुसैन भंगवार जे वालिद गुलाब भंगवार ॿुधायो त 7 महीना अॻु मुंहिंजे पुटु नवाब शाह जे इलाइक़े 60 मेल जे रहवासियुनि ज़ुबैदा धी अली हसन उर्फ़ मोहम्मद बख्श बिरोही सां प्यार जो परिणो कयो हो, जंहिं बाद असां नारी जे वारसनि विचां माण्हू महिनत मिट लाइ मोकिलिया हुया। हुन वधीक ॿुधायो त असांखे शक आहे त नारी जे वारसनि बम सां हमलो कयो आहे, जंहिंमें मुंहिंजी नुंहुं ज़ुबैदा क़तल थी वई आहे ऐं मुंहिंजो पुटु ज़ाहिद हुसैन सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त बख्शापुर पुलिस सां राब्तो करण ते हुननि जो चवणु हो त इतला मिलण बाद वाक़े वारे हंधि पहुतासीं त नारी फौत थी चुकी हुई, जंहिंजो लाश ज़रूरी कार्रवाई बाद कश्मीर मुंतक़िल कयो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो आहे। नौजवान के इलाज लाइ लेटर जारी कयो आहे। पुलिस जो वधीक चवणो हो त वाक़ियो प्यार परिणे सां पेश आयो आहे। घर अंदरि सुतल ज़ाल मुड़ुस मथां हैंड ग्रेनेड उछलायो वियो, जंहिंमें नारी मारिजी वई ऐं नौजवान ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक जांच करियूं पिया। जी मुकेश कुमार, महिरबानी अपडेट करण जे लाइ। जामशोर मां ख़बर शामिल कयूं था। सिंध यूनिवर्सिटीअ में CRDC शोबे जे फीमेल लेक्चरर